इस्लामकोट शहर में खुलंदड़ इम्कानी शराब खाने खिलाफ शहरी थोड़े मजहबी धुरियूं रोडन ते निकिरी आयूं। रैली धरणो मजहबी अगवानन मौलवी ताज मोहम्मद, मौलवी अब्दुल खालिद जुनेजो, जमायत इस्लामी अमीर मीर मोहम्मद बुलेदी, अब्दुल गनी वजीर, सैयद भूरल शाह, अली नवाज मेहरान पोटो ऐं ॿियनि जी अगवानी में सवें माण्हुनि रैली बाद टाउन मोड़ ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते अगवाननि चयो त पुरअमन शहर खे मंशियात फरोशनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। माण्हू बुख विघे मरनि था। हिते हथ वठी शराब खानो खोले नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे। मज़हबी इबादत गाहुनि ऐं मुसलसल कॉलोनियुनि जे विच में शराब खानो कंहिं बि सूरत में खोलण न ॾींदासीं। मज़ाहमत न पर हाणे मज़ाहमत कबी। पर पुरअमन शहर खे मंशियात फरोशनि जे वर चाढ़ियो वियो आहे। जुआ, शराब, सफ़ीना, चरस, अफ़ीम समेत हर मंशियात जा वॾा डीलर मौजूद आहिनि। पुलिस समेत लाॻापियल तयारियूं मंशियात फरोशनि जो घेरो तंग कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।